यार केतिरो टाइम लगदो मैडम के सब शे रेडी आ डायरेक्टर भी अचण वारो आ यार मुसलसल फोन करे रहियो आहियां तव्हां जे साम्हूं ई कॉल टाइम छा ॾिनो तव्हां उहो ई जेको सभिनि खे ॾिनोसीं यार मूंखे ॿुधाए छॾो कर तुंहिंजा जॾहिं एक्टर लोकेशन ते पुॼी वञनि न पोइ ई मूंखे ॿुधाईंदो कर रोज़ रोज़ यार ॿ घंटा इंतज़ार करणो पवंदो आहे यार स्पॉट बॉय किथे आहे चाय पीआरे वठो ठीकु आहे कामरान भाउ मां घुरायांसि थो यार ॻाल्हि ॿुध हीअ जेका नैना जी आहे न हीअ ईअं सुधरण वारी न आहे हिनखे थोरो काबू में रख सम्झे थो न छा मुसीबत आहे वराए सां हेलो नैना जी तव्हां रेडी आहियो ड्राइवर पहुचण वारो ई आहे गॉड मां तव्हांखे केतिरा दफ़ा सम्झायो आहे हिकु आर्टिस्ट खे वेकअप कॉल वेंदी आहे उहा पहिरीं करे छॾंदा कयो आखिर तव्हां कीअं त सम्झंदो मां त काफ़ी टाइम खां वठी कॉल करे रहियो आहियां तव्हां ई कोन था अटेंड कयो अच्छा व्हाटएवर मां हाणे उथी आहियां मूंखे थोरो टाइम ॾियो मां रेडी थी वठां पोइ मां अचां थी नैना जी असां ऑलरेडी काफ़ी लेट थी चुका आहियूं अरे व्हाट यार नाश्ते में केतिरी देर लॻंदी मां नाश्तो करे अचां थी पई बसि तव्हां पहुचो नाश्तो तव्हांखे लोकेशन ते रेडी मिलंदो ओके हाँ बट मुंहिंजो नाश्तो ॿुधी वठो 2 बॉइल्ड एग्स विथ ब्राउन ब्रेड ऐं हाँ कुझु शेक वग़ैरह हुजे उहो बि ऐड करे छॾिजो ठीकु आहे ओके डन नैना जी ओके आई एम कमिंग यार तू पाण ॾिसी वठजा हा नैना जा रोज़ रोज़ नखरा हाणे बर्दाश्त कोन थींदा तो ॿीहर लेट आया है मां लेट आई आहियां या त ड्राइवर लेट मोकिलियो हो इफ़ी यस बेबी छा थियो हे तव्हां कहिड़े क़िस्म जा माण्हू हायर करे रखिया आहिनि जेके एक्ट्रेस सां ॻाल्हाइण जी तमीज़ न आहे हा पर थियो छा आहे हे नवाबज़ादो अचण सां ई मुंहिंजे मथे ते चढ़ी वियो आहे रिलैक्स बेबी इहो हिननि जो कमु आहे सुमेर सभु कुझु रेडी आहे जी फिबा मेकअप आर्टिस्ट किथे आहे इहो अंदर वेट पियो करे मेकअप आर्टिस्ट अंदर छा पियो करे हिते घुरायो उन्हनि खे इफ़ी त ॾिसो पिया न हिन मिस्टर खे कुझु ख़बर ई कोन्हे कम ऑन बेबी सुबुह जो पंहिंजो मूड छुपे ख़राब करे जल्दी सां मेकअप कराए वठ हिनजी मिसमैनेजमेंट जी वजह सां ही सॼा प्रॉब्लम्स क्रिएट था थियनि प्रोडक्शन में ऐं सॼा भन मुंहिंजे मथे ते ईंदा आहिनि
मूंखे सब ख़बर आहे, तू टेंशन न वठ। जल्दी से हाली मेकअप कराए रेडी थी वञ। सुमे, वेयर्स कामरान? जी फीबा मां सॾु करे वञासि। Oh God. Listen, Iffy. वधीक मां हाणे वेट न कंदमि। स्टैंड बाय, एक्शन। कट। सजाद, यार ये छापियो करे तू? यार फ्रेम तो सही वठ ना। स्टैंड बाय, एक्शन। Again you're late. I'm sorry, traffic guard you late. Cut. Stand by. Action. Again you're late. I'm sorry, traffic guard you late. Cut. Everybody stand by. Camera. Action. Again you're late. I'm sorry, traffic guard you Cut. यार सज्जाद, ये चाय बना तो का कैमरा पेन कौन थी थे? तो का फ्रेम भी सही कौन था थे? यार हर गाल इट इज कैमरा ट्रे कितना ही इदो कैमरा मथा आए एट पेन कंदी, ठीक है? उनका पोइ राइट ते पेन कंदी थी दो टू शॉट। No, Iffy. I'm a वराए से टेक न लींदम। बेबी कम ऑन प्लीज one more time for me. ठीक है, but remember your last take है। इनका कमाना नहीं। Okay. Makeup. ये बेबी क्या हो गई? वो भी क्या है? ये देख नहीं रही हो? कितना चेहरे पे पसीना आ रहा है यार। सुमेर, ये चाय बना। सॉरी सर, मां ऋषि वटि। शारी से उठा, थोड़ा कॉन्सेंट्रेट दे प्लीज, तवज्जो दे थोड़ी, ठीक है? एक दफा बेर सीन कंदासी एंड कामरान प्लीज तव्हां मांगते वञो। बेबी प्लीज तव्हां मांगते वञो प्लीज। ओके, एक दफा बेर टेक कंदासी। शाबाश सजाद, मिस्टेक न थियणु घुरिजे। शाबाश निसार, शाबाश स्टैंड बाय। कैमरा एक्शन। ओके कर, शाबाश। अज मुझे जल्दी फ्री कजो प्लीज। बेबी इहो तव्हां ॿिन्हिनि जे मथां डिपेंड करे थो। तव्हां ॿई जेतिरो जल्दी सीन कंदव ओतिरो जल्दी फ्री थी वेंदो। इट्स अप टू यू बेबी। असां त जल्दी सीन करे वठूं, पर हो तव्हां जो मोटो कैमरामैन स्टूपिड कंहिं जाइ जो हिकु सीन जा 10 रीटेक वठंदो आहे। नैना सही थी चवे, हिकिड़े ही सीन में सॼी एनर्जी खत्म थी वेंदी आहे। नैना जी सीन ॾिसी वठो। कांट यू सी ॻाल्हायां पई मां हींअर। ठीकु आहे, तव्हां फ्री थी करे पढ़ी वठो। लाज़मी ॻाल्हि आहे, मां हिते सीन करण आई आहियां। तोखां वधीक असांखे फिकर हूंदी। मां लंच करे पोइ स्क्रिप्ट ॾिसंदमि। तूं वञ तेसिताईं मुंहिंजा कपिड़ा रेडी कराए वठ। जी नैना जी, तव्हांजा कपिड़ा रेडी आहिनि। अच्छा, वञी मेकअप आर्टिस्ट खे चयो अची मुंहिंजा वार ठाही वठे। मां हाणे ई मोकिलियां थो। कामरान भाउ, तव्हांखे सीन ॾियां? मुंहिंजी त का लाइन ई न आहे, लेयर सेट ते ॾेई छॾजांइ, ठीकु आहे? ओके। हू चए त पियो मां हुते स्क्रिप्ट ॾिसी वठंदमि। तूं वञी मेकअप आर्टिस्ट खे सॾ आ, मुंहिंजा वार ठाही वठे। कॾहिं खां मां फ्री वेठी आहियां हिते। जी हाणे ई मोकिलियां थो। बेबी तुंहिंजा वार सही त आहिनि। नो इफी, मां बोर थी वई आहियां हिकिड़े स्टाइल खां। यस ऑफ कोर्स। अब मूंखे तुंहिंजा वार ॾाढा वणनि पिया। जेकॾहिं तव्हां चओ था त वाकई हूंदा। न
I like your hairs. गाड़ी किथे आहे? वो अची रहियो आहे बस 5 मिंट। मूं तव्हांखे चयो बि हो त मुंहिंजे पैकअप खां पहिरीं गाॾी रेडी कराए छॾियो। हाँ बट उन जो फ्यूल खत्म थी वियो हुयो, हू सीएनजी विझाइण वियो आहे। ओ माय गॉड, सीएनजी! तोखे अंदाज़ो बि आहे सीएनजी ते केतिरी रश हूंदी आहे? बस नैना जी वो पहुची ही रहियो आहे। अजीब प्रोडक्शन आहे, हर कम लेट। मां हिते बीठी आहियां ऐं हो नवाब जो ड्राइवर सीएनजी विझाइण वियो आहे। लिसन सुमैर, अगर ड्राइवर जल्दी ना आयो त मां हाणे तव्हांजी कंप्लेन कंदमि ऑफिस। पर मां तव्हांखे ॿुधायां ई छो पई, मूंखे तव्हांजी कंप्लेन इलाही पहिरीं करी छॾणु खपे हा। नैना जी मुंहिंजी हींअर ई ॻाल्हि थी आहे ड्राइवर सां, हू बस अची रहियो आहे। न बस हाणे घणो थी वियो, इनफ इज इनफ। मूंखे तव्हांजी कंप्लेन करणी पवंदी। जिते कंप्लेन न कंदमि तव्हां ख़ुदि न पहुच। मां हिते वेट बि कयां ऐं हो ड्राइवर साहब सीएनजी विझाइण। सुमैर, मां छा पियो ॿुधां? सर बस ख़बर आहे मूंखे। बेबी तूं मूंसां गॾु हल, मां तो तोखे ड्रॉप कयां। लिसन इपी, ही सिर्फ प्रोजेक्ट मां तव्हांजी वजह सां कंटिन्यू। अगर तव्हां न हुजो हा त मां कॾहिं को प्रोजेक्ट छॾे ॾियां हा, हिन माण्हुनि जी वजह सां। थैंक यू सो मच बेबी। हाणे तूं मुंहिंजो बीठे मुंहुं छा पियो ॾिसी? वन मुंहिंजो गाॾी में सामान रख रहा। जी मां स्पॉट बॉय खे सॾु करायांसि थो। ओ गॉड, वराइब हमें। नैना जी तव्हां हली गाॾी में वियो, मां तव्हांजा ॿई बैग रखायांसि थो। हेलो जी नैना जी, सुभाणे जो असांजो शेड्यूल थोड़ो चेंज थी वियो आहे, इन जे करे मां तव्हांखे कॉल कयसि जीअं आउं तव्हांखे ॿुधाए सघां। शेड्यूल चेंज थी वियो? पर छाजे लाइ? कामरान भाई सां थोड़ी इमरजेंसी थी पई आहे, इन जे करे हू कल न पियो अचे। पोइ शूट कैंसिल? जी बिल्कुल न, असीं तव्हांजा सीन करे वठंदासीं। ओके, लोकेशन भी ॿुधाए छॾो। जी बिल्कुल सेम ऑफिस। तव्हां सिर्फ पंहिंजा कंटिन्यूटीस या ड्रेसेस खणी अचिजो। ओके, तव्हां पोइ ईअं कजो, मूंखे व्हाट्सएप करे छॾिजो पिक्चर्स। बाय द वे कॉल टाइम छा आहे? हूअं त पूरी टीम सुबुह 9 वॻे पुॼी वेंदी, पर तव्हांखे ड्राइवर 10 वॻे पिक कंदो। प्लीज़ सुमेर, जिन में सभु कुझु रेडी थी वञे पोइ मूंखे तव्हां कॉल कंदा कयो। त तव्हां पाण ई ॾिठो हूंदो, असां सभु रेडी वेठा हूंदा आहियूं ऐं तव्हांजा कैमरामैन। जी हाणे इहो बिल्कुल बि न थींदो, छो त अॼु ई मूं सभिनीनि जी कंप्लेन कई आहे ऑफिस में। अरे डोंट वरी अबाउट दैट, मौलिक से ॻाल्हाए छॾियो।
की जुबान जल्दी फ्री करे छे बाय। क्या कर रहे हो? बाल निकालोगे क्या? सॉरी बेबी, सॉरी। नैना जी सुभाणे तव्हांजो कॉल टाइम लेट आहे। थैंक गॉड। वेल थैंक यू। इन बहाने मूंखे थोड़ो रेस्ट त मिली वेंदो। सुभाणे 3 बजे ताईं मां ड्राइवर खे मोकिले छॾींदुसि, हू तव्हांखे पिक करे वठंदो। ओके? हाँ। सुभाणे शूट में आर्टिस्ट केतिरा आहिनि? तव्हां, कामरान भाउ ऐं कुझु एक्स्ट्रास। एक्स्ट्रास के जजे मेकअप रूम का परते ही रहन। मतलब अजीब सी डिस्टर्बेंस क्रिएट करे छंदा आहिनि। आई हाँ, मथा चोरी जो टेंशन। अदिल सही बोल रही हूँ ना? ठीक ही तो कह रही बेबी। आपको पता है पिछले हफ्ते मेरे कितना सामान चोरी हुआ था यहाँ से। आप बेफिक्र हो जाओ, कोई भी अंदर नहीं आएगा, मैं मना कर दूंगा। ओके? ओके, थैंक यू। ओके नैना जी, सुभाणे मिलूंगा। बाय।